अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जाहिद अली तहीम आई तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीक हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हां दोस्तनि खे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके दोस्त दर्दन जो देस ड्रामे खे ॾिसण जे लाइ इंतज़ार में हुआ। दोस्तों वह कहिड़ी ख़ुशख़बरी आहे इहो मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक नाहे कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन ते ज़रूरु क्लिक कंदा। जी दोस्तों मां तव्हांखे उहा कहिड़ी ख़ुशख़बरी अॼु ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दर्दन जो देस ड्रामे जा कुझु क्लिप्स KTN जे यूट्यूब चैनल ते अपलोड कया विया आहिनि। दोस्तों मां सम्झां थो त हीउ ड्रामो तमामु जल्द KTN चैनल ते हलायो वेंदो, दर्दन जो देस। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु शामिल आहिनि, जीअं त असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल ओडाणो, एस भट्टी, नसरीन नाज़। इन्हनि खां अलावा काफ़ी सिंध जा बहितरीन नाले वारा अदाकार पिणु हिन ड्रामे में शामिल आहिनि। दोस्तों मुझे ख्याल में ही ड्रामो तमाम जल्द KTN चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों उम्मीद कयां थो तव्हांखे ही वीडियो पसंद आई हूंदी। जे अगर तव्हांखे ही वीडियो पसंद आई आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे खुश रखे, सलामत रखे।